वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ ने सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान विच मुलाकात जो करिल पधरनामो जारी ॿिन्ही मुल्कनि विच में इक़्तिसादी सहकार जो फ्रेमवर्क शुरू करण ते इत्तफ़ाक़ वापारी सीड़पकारी जा लाॻापा मज़बूत बणाइण जो फ़ैसिलो पधरनामे मूजिबि हीउ फ्रेमवर्क ॿिन्ही मुल्कनि जे गॾियल इक़्तिसादी मफ़ादनि ते ॿधलु आहे। वापारी सीड़पकारी लाॻापनि खे मज़बूत बणाइण लाइ ॿिन्ही मुल्कनि जी गॾियल ख़्वाहिश आहे। फ्रेमवर्क तहत इक़्तिसादी वापारी सीड़पकारी ऐं तरक़ियाती शोबनि में केतिरनि ई स्ट्रेटेजिक ऐं आला सतह जे मंसूबनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। फ्रेमवर्क जी तरजीही शोबनि में तवानाई सनअत खाण जे शोबे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी सियाहत ज़राअत ऐं ग़िज़ाई तहफ़्फ़ुज़ शामिल आहिनि। मौसमियाती तब्दीलियुनि सबबि पाकिस्तान घणो मुतासिर थियो आहे। ॿोॾि ऐं क्लाउड बर्स्ट जी तबाही खे रोकण लाइ कुझु न करे सघियासीं। मौसमियाती तब्दीलियुनि सबबि थियल नुक़सान जे इज़ाले लाइ आलमी बिरादरी किरदार अदा करे। पाकिस्तान कुदरती वसीलनि सां मालामाल मुल्क आहे। पाकिस्तान में तेज़ी सां मुआशी सुधारा आणे रहिया आहियूं। पाकिस्तान तेज़ी सां AI तरफ़ वधंदड़ मुल्कनि में शामिल आहे। कोशिश आहे त ज़राअत खे AI टेक्नोलॉजी सां जोड़ियो वञे। असां पंहिंजे पेरनि ते बीहण जी कोशिश करे रहिया आहियूं। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जो रियाज़ में फ्यूचर इन्वेस्टमेंट इनिशिएटिव इजलास खे ख़िताब। पाकिस्तान ऐं अफ़गान तालिबान विच में तुर्किया जे शहर इस्तंबुल में 3 ॾींहनि ताईं जारी रहंदड़ ॻाल्हियुनि जो काबुल इंतिज़ामिया जी हिकटी सबबि अञा ताईं को नतीजो न निकिरी सघियो। तालिबान वफ़द जा काबुल इंतिज़ामिया सां बार बार राब्ता हर भेरे राब्ते ते मौक़िफ़ तब्दील। सिफ़ारती ज़रियनि मूजिबि पाक अफ़गान ॻाल्हियुनि जी आख़िरी कोशिश जारी। 3 ॾींहं ॻाल्हियूं 8 कलाकनि ताईं जारी रहियूं। ॻाल्हियुनि में पाकिस्तान पंहिंजनि मुतालबनि ते क़ाइमु। अफ़गान तालिबान जो वफ़द पाकिस्तानी मुतालबनि खे पूरी तरह तस्लीम करण लाइ तयारु नाहे। पाकिस्तानी वफ़द जो मौक़िफ़ बदस्तूर मंतक़ी मज़बूत ऐं अमन लाइ अणचर आहे। मेज़बान मुल्कनि बि तस्लीम कनि था त पाकिस्तान जा मुतालबा जाइज़ आहिनि। सिंध जॉब पोर्टल सां नौजवाननि खे मेरिट ते रोज़गार मिलंदो। जॉब पोर्टल ते ऑनलाइन रोज़गार लाइ अप्लाई करे सघिजे थो। सिफ़ारिशी कल्चर जो ख़ात्मो करणो आहे। जॉब पोर्टल जो टेस्टिंग लाइ IBA सखर खे चूंडियो आहे। जॉब पोर्टल अवामी ख़िदमत जी फ़राहमी में वॾी कामयाबी आहे। हीउ मंसूबो डिजिटल तब्दीली शफ़ाफ़ियत जो मुज़ाहिरो आहे। सिंध हुकूमत हर शइ खे डिजिटलाइज़ करे रही आहे। सिंध जे वरी वज़ीर सैयद गाज़ी शाह जो सिंध हुकूमत तरफ़ां रोज़गार जे मौक़नि में शफ़ाफ़ियत ऐं जदीद टेक्नोलॉजी जे इस्तेमाल लाइ सिंध जॉब पोर्टल जो इफ़्तिताह करण बाद तक़रीब खे ख़िताब। तक़रीब में सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण, PP सिंध जो सदर निसार खोड़ो, सिंध असेंबली जो स्पीकर अवैस क़ादिर शाह, अॻूणो वॾो वज़ीर सैयद क़ाइम अली शाह, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह, IBA सखर जो वाइस चांसलर आसिफ शेख ऐं ॿिया शरीक। सिंध हुकूमत कराची खां पोइ हैदराबाद सखर लाड़काने में औरतुनि ऐं शागिर्दियाणनि लाइ स्कूटी जी ट्रेनिंग शुरू करण जो ऐलान करे छॾियो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि ट्रांसपोर्ट खाते जो अहम इजलास। ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांज़िट जी रिथाउनि ते ख़यालनि जी ॾे वठि। सूबे जी वधीक 3 ज़िलनि में पीपल्स बस सर्विस जो दाइरो वधाइण जो फ़ैसिलो। येलो लाइन BRT जे अहम हिस्से सेनेटर ताज हैदर पुल खे अवाम लाइ खोलण जो बि फ़ैसिलो। कराची में गुलशन मेमार खां टावर ताईं EV बसुनि जो नओं रूट शुरू करण जो पिणु ऐलान। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त सिंध सरकार औरतुनि खे बाइख्तियार बणाइण लाइ अमली क़दम खणी रही आहे। हैदराबाद लाड़काने में सखर ऐं औरतुनि लाइ स्कूटीज़ हलाइण जी ट्रेनिंग शुरू कई पई वञे। ट्रेनिंग मुकमल कंदड़ औरतुनि खे मुफ़्त ड्राइविंग लाइसेंस जारी कया वेंदा त जीअं खेनि माली बार खे मुंहुं न ॾियनि। येलो लाइन BRT जो हिकु अहम सेशन ताज हैदर पुल जो कमु मुकमल थी चुको आहे। जल्द पुल खे जल्द अवाम लाइ खोलियो वेंदो। डबल डेकर ऐं EV बसुनि जी नई खेप जल्द कराची पहुचण वारी आहे।
सहाफ़ी इम्तियाज़ मीर जे कातिल की गिरफ़्तारी सिंध पुलिस जो वॾो कारनामो आहे। ॾोहारे लाइ पुलिस खे ख़ौफ़नाक हुजणु घुरिजे। हर ज़िले में 2 खां 3 सहूलियत मर्कज़ हुजणु घुरिजनि। चाहियूं था त कराची जे शहरनि खे बहितरीन माहौल फ़राहम कयूं। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो कराची जे इलाइक़े कोरंगी में अवामी कॉलोनी मॉडल थाणे जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब। हिन चवणु आहे त सिंध पुलिस जे ऑफिसरनि अमन अमान जे क़याम लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पुलिस जो वक़ार बहितर करण लाइ कोशिशूं कयूं थियूं वञनि। एडिशनल IG खे दरख़्वास्त आहे त औरत अमलो बि मुस्तरद कयो। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म चौधरी अनवारुल हक़ खे उहिदे तां इस्तीफ़ा ॾियण लाइ पीपल्स पार्टी पारां ॾिनल मोहलत ख़त्म। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म बेएतमादी रिथ जो मुक़ाबिलो करण जो फ़ैसिलो करे वरितो। बेएतमादी वारी रिथ जमा कराइण जो इम्कान ज़रियनि मूजिबि बेएतमादी रिथ आणण लाइ पीपल्स पार्टी खे 36 मेंबरनि जी हिमायत हासिल आहे। नए क़ाइदे ऐवान लाइ अञा ताईं हतमी नालो साम्हूं न अची सघियो। पीपल्स पार्टी तरफ़ां नए क़ाइदे ऐवान लाइ पंहिंजो उम्मीदवार साम्हूं आंदो वेंदो। मुस्लिम लीग नून जा असेंबली मेंबर मरकज़ी क़यादत जे फ़ैसिले मुताबिक़ पीपल्स पार्टी जे उम्मीदवार खे वोट ॾींदा। नए क़ाइदे ऐवान जी चूंड बाबति मुस्लिम लीग नून ऑपोज़िशन में वेंदी। तहरीक इंसाफ़ जा 4 मेंबर ऑपोज़िशन में मौजूद। सिंध हुकूमत मनसूबनि में देर कंदड़ यूनिवर्सिटीज़ खे नयूं तरक़ियाती स्कीमूं न ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो। यूनिवर्सिटीज़ ऐं भोज खाते जे वज़ीर इस्माइल राहू जी सदारत हेठि लाड़काणे सखर ऐं मीरपुर ख़ास यूनिवर्सिटीज़ जे VC जो इजलास। शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी में मनसूबा वक़्त सिर मुकमल न थियण ते प्रोजेक्ट डायरेक्टर ते नाराज़गी जो इज़हार। लाड़काणे में इंस्टीट्यूट ऑफ बायोटेक्नोलॉजी सखर में नर्सिंग कॉलेज क़ाइमु करण जो फ़ैसिलो। ॿई इदारा शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जी निगरानी हेठि कमु कंदा। इस्माइल राहू जो चवणु आहे त मनसूबनि खे वक़्त सिर मुकमल न कंदड़ यूनिवर्सिटीज़ खे नयूं स्कीमूं न ॾिनियूं वेंदियूं। नयूं स्कीमूं कारकर्दगी सां मशरूत कयूं वेंदियूं। हैदराबाद में डेंगी वायरस ख़तरनाक सूरत हाल इख्तियार करे वरिती। डेंगी खे वधीक शहरी ज़िंदगी जी जंग हाराए पियो। फ़ौतियुनि जो अंग चौरां थी वियो। शहरनि सूरत हाल जो ज़िम्मेवार इंतिज़ामिया खे करार ॾेई छॾियो। शहर में वबा ते ज़ाब्तो आणण लाइ स्प्रे ऐं सफ़ाई मुहिम अञा ताईं गैर असराइती नज़र अचण लॻी। सिंध सरकार सूबे में डेंगी मलेरिया चिकनगुनिया ऐं ॿियनि बीमारियुनि ते ज़ाब्ते लाइ हंगामी क़दम खणण जी हिदायत करे छॾी। मकानी इदारनि वारे खाते नोटिफिकेशन जारी करे छॾियो। समूरनि मेयर्स म्यूनिसिपल कमिश्नर्स वाटर एंड सेवेज कॉर्पोरेशन सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ऐं इदारनि खे फ़ौरी मुहिम शुरू करण जो हुकुम। शहरी ऐं ॿाराड़ी जे इलाइक़नि में साइड स्प्रे ऐं फोगिंग कई वञे। पाणी ज़ख़ीरो कंदड़ टैंकुनि खे ढकियो वञे ऐं स्विमिंग पूल्स में हिफ़ाज़ती क़दम खंया वञनि। इस्तेमालु थियल टायरनि जे ज़ख़ीरे ते बि पाबंदी बढ़ी वञे। मकानी खाते वारे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जी सदारत हेठि सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड जो इजलास कराची में सफ़ाई सुथराई जे हवाले सां सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो। सूबाई वज़ीर पारां सिंध जे समूरनि ज़िलनि में सफ़ाई जी सूरत हाल बहितर बणाइण ते सख़्त हिदायतूं। नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त निजी कंपनी मुआइदे जी पासदारी करे ॿी सूरत में मुआइदो रद्द करे सघिजे थो। आङी कंपनी जा समूरा जाइज़ मसइला हल कया वेंदा। पंहिंजी कारकर्दगी बहितर बणाए निजी कंपनी खां नाजाइज़ मुतालबा करण जी शिकायत ते लाॻापियल ऑफिसरनि ऐं मुलाज़िम ख़िलाफ़ सख़्त क़दम खंया वेंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी जे मंशूर साफ़ सुथरो ऐं सरसब्ज़ सिंध खे सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट हक़ीक़ी रूप ॾियण लाइ अहम किरदारु अदा करे सघे थो।